नज़र ख़बर शेयर कंदासीं नवाबशाह जी। त नवाबशाह में पुलिस लॉकअप में फोत थी वियल अरशद भट्टी वारे वाक़े जी त DIG शहीद बेनज़ीर आबाद फैसल बशीर मेमण वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे। SSP राहुल खोसे जी सरबराहीअ में रुकनी जांच कमेटी क़ाइमु कई वई आहे। कमेटी वाक़े जी जांच करे रिपोर्ट DIG खे पेश कंदी। अहम ख़बर आहे जेका असां पंहिंजे नाज़िर सां शेयर करे रहिया आहियूं। नवाबशाह में पुलिस लॉकअप में फोत थी वियल अरशद भट्टी वारे वाक़े जी त DIG शहीद बेनज़ीर आबाद फैसल बशीर मेमण वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे, जॾहिं त SSP जी सरबराही में रुकनी जांच कमेटी बि क़ाइमु कई वई आहे। कमेटी वाक़े जी जांच करे रिपोर्ट DIG खे पेश कंदी। नवाबशाह में पुलिस लॉकअप में नौजवान पाण खे अगट सां ॿधी करे संदसि लाश हथ आयो, जॾहिं त पुलिस DIG इन वाक़े जो नोटिस वरितो आहे। DIG शहीद बेनज़ीर आबाद फैसल बशीर मेमण वाक़े जो नोटिस वठी SSP जी अॻवाणीअ में रुकनी कमेटी जोड़े छॾी आहे। SSP रोहिल खोसे जी अॻवाणीअ में कमेटी क़ाइमु करे छॾी आहे, जॾहिं त जांच खां पोइ रिपोर्ट DIG खे पेश कई वेंदी। नवाबशाह में पुलिस लॉकअप अंदरि फोत थी वियल अरशद भट्टी वारे वाक़े जी त DIG जांच टीम जोड़े छॾी आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं नवाबशाह में मौजूदु सिकंदर भट्टीअ खां। जी सिकंदर, असांजे नाज़रिन खे ॿुधाइजो त वाक़ियो असल में आहे छा ऐं DIG जेको नोटिस वरितो आहे उन जी रिपोर्ट केतिरनि ॾींहंनि में पेश करणी आहे? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त B सेक्शन थाणे ते शहदादपुर जो रवासी जेको आहे अरशद भट्टी जेको आहे 2 ॾींहं अॻु में पुलिस पकड़े आई। पुलिस जो चवणु आहे त हिन ते जेको आहे चोरी जो इल्ज़ाम आहे ऐं उन में असां हिनखे तफ़्तीश करे रहिया हुआसीं। तफ़्तीश दौरान जेको आहे पंहिंजो हिन ख़ुदकुशी कई आहे, पाण रसो ॿधी पंहिंजे पाण खे फाहो ॾिनो आहे। जॾहिं त वारसनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे त हीअ मोबाइल जो मैकेनिक आहे, मोबाइल जो दुकानदार ठाहिण जो शहदादपुर हाला चौक ते। ऐं पुलिस जेके आहे नवाबशाह में का जट बिरादरी का चोरी थी हुई, उन जा जेके सिग्नल जी जेकी लोकेशन हुई उहा असांजे दुकान जे भरिसां मिली। उन जे शक में जेको आहे हिनखे उतां खां गिरफ़्तार करे आया आहिनि, जॾहिं त हीअ पाण मैकेनिक आहे। ऐं असांजो जेको छोकिरो जेको आहे बेगुनाह हिननि तशदुद दौरान क़तल कयो आहे, मरी वियो आहे तशदुद जे लिहाज़ सां। ऐं हिननि जो इहो चवणु आहे त असांजो छोकिरो जेको अरशद पंहिंजो त मैकेनिक आहे, पंहिंजी रोज़ी करे रहियो हुयो, त उते जेके मोबाइलूं ठहण पींदियूं आहिनि, ॿियूं बि सिर्फ़ु लोकेशन ट्रेस जे करे हितां हिनखे राति जो हितां खां खणी विया आहिनि। 2 ॾींहं हिते हिननि तशदुद कयो आहे। तशदुद दौरान जेको आहे असांजो छोकिरो फोत थी वियो आहे। उन खां पोइ जेको आहे लाश खे मैजिस्ट्रेट जी निगाह में जेको आहे खणी हॉस्पिटल आया आहिनि, जॾहिं त वारस जेको आहे लाश वठण खां इनकारी आहिनि। ऐं मालिकनि जो इहो ई चवणु आहे हिननि जो त असां हिननि ते पुलिस ते जेके आहे FIR कई वञे, जॾहिं त हिन जो जेको आहे DIG फैसल बशीर मेमून जेको आहे नोटिस वठंदे SSP नौशरे खे जेके आहे जांच हवाले कया रोहिल खोसे खे। वॾी महिरबानी अवां जी। सिकंदर भट्टी असांखे ॾेई रहियो अपडेट ॾेई रहियो त वारिसनि पारां लाश वठण खां इनकार कयो वियो।